दोस्तों पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद उदासी टीवी यूट्यूब चैनल में। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं शूटिंग हली रही आहे। काफ़ी सीन जेको आहे नया शूट कया पिया वञनि पंहिंजे स्पिल जा ऐं वॾी तेज़ी सां जेको आहे ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी शूटिंग कई पई वञे। हुननि जी इहा कोशिशि आहे त हिन ड्रामे खे जल्दी शूट करे वठूं बक़ाया किस्त तां ऐं हिन ड्रामे खे हलायो वञे ऐं इन में हू कामयाब भी थी वेंदा। फ़िलहाल दोस्तों जेको बापनगर हली रहियो आहे, बापनगर खे वॾो फ़ाइदो मिलियो आहे पंहिंजा वेरी बंदि थियण सां ऐं 39 40 50 हज़ार हिकु एपिसोड बापनगर जो व्यूज़ खणे पियो। शुरू में 5-6 हज़ार खां मथे व्यूज़ न ईंदा हुया हिकु एपिसोड ते बापनगर ते। बहरहाल पंहिंजा ड्रामे जे बंदि थियण सां सॼी ऑडियंस सॼा व्यूअर्स बापनगर ते शिफ्ट थी चुका आहिनि। बहरहाल तव्हांखे ख़बर मां इहा ॾियणु आयोसि, तव्हां टेंशन न कयो दोस्तों, शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे पंहिंजा वेरी जी। तमामु जल्द तव्हांखे जेको आहे 98 खां मथे एपिसोड ॾिसण वटां मिलंदा। अगरि वीडियो सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।